अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां सुधीर अमन खखराणी। अमां ॾिसी रहिया आहियो KTV वेब न्यूज़। पेश आहे हिन वक्त जी अहम ख़बर। गड़ियासीन में उडा बिरादरी पर पीपल्स पार्टी जो जलसो मुनक़िद। उडा बिरादरी के चीफ सरदार अली अहमद खान ओडो और सरदार दादा रिजवान खान ओडो, आगा शुजाउद्दीन खान दुरानी और पार्टी वर्करन राजा खान ओडो, अब्दुल रज़ाक ओडो, गुलाम अब्बास ओडो, कमरुद्दीन ओडो, अब्दुल गफूर ओडो, PP सिटी सदर दिलशाद भट्टी सैद, आशिक अली शाह, उमरदीन मलक, अब्दुल अली शाह और शहर के पीपल्स पार्टी के समूरन वार्डन के उम्मीदवारन शिरकत कई। उन मौके ते सरदार दादा रिजवान खान ओडो और आगा शुजाउद्दीन खान दुरानी मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त इन सिटी के हवाले से ॿियनि न्यूज़नि में भी वर्क ते निकिता आहियूं इंशाअल्लाह ताला। किथे किथे न सिर्फ़ु ओडा बिरादरी ॿिया जेके दोस्त आहिनि उन्हनि खे बि इंशाअल्लाह चइबो ऐं अर्ज़ु कंदासीं इंशाअल्लाह ताला पीपल्स पार्टी खे वोट मिलंदो इंशाअल्लाह फतह थींदी पीपल्स पार्टी। अदा पार्टी त पोज़ीशन तमामु सुठी आहे। पार्टी त सिर्फ़ु हिकिड़ी पीपल्स पार्टी आहे। ॿियूं पार्टियूं त ख़बर अथव पॉलिटिकल पार्टी बि त आहे न, पर बदकिस्मती सां असां वटि जैकबाबाद में कंबर शहजाद कोट में पर हिते बि थोरो माहौल ॾिसूं था त पीपल्स पार्टी जी A टीम आहे, वरी पीपल्स पार्टी जी B टीम आहे। मुक़ाबला त आहिनि पीपल्स पार्टी जे विच में, पर इहो हिकिड़ो न थियणु खपे, अनफॉर्चुनेट आहे। पर ज़ाहिर आहे पोइ बि आख़िर फतह पीपल्स पार्टी जी थींदी। ऐं हाणे इलेक्शन त असां चऊं था बिल्कुलु थियणु खपे। इन जे करे त हाणे इलेक्शन त बेसिकली थी वई आहे, बचो छा आहे जंहिंसां मतिलबु जेके बि ठाह थींदा आहिनि कंहिंसां दोस्ती कंहिंसां मिसाल थोरो माण्हू विथियूं पइजी वेंदियूं आहिनि, उहे सभु मरहला थी चुका आहिनि। दोस्त के नाराज़ थी विया आहिनि के परची विया आहिनि। हाणे बचो छा आहे, हाणे जो इलेक्शन पोस्टपोन थींदी त मां सम्झां थो वरी नाजाइज़ मुंहिंजे ख़्याल बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं तव्हां पाण ई चयो त कामयाबु जलसो थियो आहे त माशाअल्लाह सॼो ओडा बिरादरी न आहे। हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे वाज़े कंदो हलां, असांजो जाॾे बि आहे जलसो माशाअल्लाह जेको बि थिए थो उहो कामयाबु ई कामयाबु आहे। ऐं उन में को शक न आहे त जेके बि बिरादरियूं आहिनि हिते ख़ासि करे असांजे गड़ियासीन शहर में ऐं तालके में इहे सभु पीपल्स पार्टीअ सां गॾु आहिनि। ख़बरुनि जी दुनिया।